मेड़ शहर में वधंदड़ बदमनी, शहर में चोरियन धाड़न फुरन जी वधंदड़ वारदातन खिलाफ यूथ अलायंस जे सड़ ते मेड़ जे सियासी समाजी सिविल सोसाइटी वापारी मजहबी तंजीमन पारां वकील शेर अली चांडियो, वकील मनवर जतोई, सिकंदर सोडर ऐं ॿियनि जी अॻवानी में हिकु वॾी एहतिजाजी रैली जी शुरूआत करे 3 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। रैली में अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, SUP, नौजवान सोशल फोरम, PTI, अवामी जमहूरी पार्टी, मेड़ बार जे वकील, मेड़ बचायो तहरीक समेत मजहबी वापारी तंजीमन जे अॻवाननि ऐं कारकुन वॾी तादाद में शरीक थिया। रैली में शरीक माण्हुनि बदमनी ख़त्म करियो जा ज़ोरदार नारा आया। खिताब कंदे अॻवाननि बदमनी जो ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदनि ऐं SSP दादू खे करार ॾींदे चयो आहे त मेड़ में डोन में वाधारो थियो आहे। चोरियूं फुरन धाड़ा मामूल बणियल आहिनि, पर पुलिस ढुआरियुनि खिलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। शहरी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। हिकु ॾींहुं अंदरि शहर में 4 वारदातूं थियनि पियूं, पर अॼु ताईं पुलिस कंहिं बि ढुआरी खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि घुर कई आहे त SSP दादू खे हटाए मेड़ तालके अंदरि ढुआरियुनि खिलाफ़ कार्रवाई करे बदमनी ते कंट्रोल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।